अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोराब सुमरो। अच्छा, वो सोराब सुमरो तूं मां हिन जे मुंहं मां सुञातो जेको देगड़े जहिड़ो बूतो सोराब सुमरो इहो ई आहे। दुश्मन इहो ई आहे दुनिया जो वाहिद माण्हू आहे जेको ॿाहिरों बि हिकिड़ो अंदरो बि हिकिड़ो। जीअं त मां तव्हांखे ॿुधायो हुयो त असां हिकिड़ो सिलसिलो शुरू करण वारा आहियूं। कुझु यादूं, कुझु ॻाल्हियूं, कुझु किस्सा, कुझु कहाणियूं। हिन ते हिकिड़ो कलाम बि आहे न हैदर रियाज़ सुमरो जो, ही रस्ता ही राहूं ही राहूं ही यादूं, हिन न ही यादूं न, ही शामूं ही मंज़िलूं। बस इहा ई ज़िंदगी, बिल्कुलु ज़िंदगी आहे। तव्हांखे इहो ॿुधाइणो आहे त हिन गाने में ज़िंदगी ज़िंदगी लफ़्ज़ जेको आहे उहो घणा दफ़ा आयो त बसि इहा ई त ज़िंदगी आहे। जीअं असां सफ़र में आहियूं हिन वक़्तु, ॾाढी सुठी शाइरी ऐं हिन गाने जा ॿ वीडियोज़ ठहियल आहिनि। हिकु PTV ते हलंदो आहे जंहिंमें न न सीरियस न आहियां। मां हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां त इहो गानो जेको आहे रियाज़ सुमरो जो, इहो हिकिड़ो PTV ते ठहियल आहे। हुन में साइकिल ते घुमे थो रियाज़ सुमरो। ऐं हिकिड़ो गानो वरी KTN ते वीडियो शूट थियो, न KTN ते सिन TV ते हलियो हुयो। हुन में रियाज़ सुमरो जेको आहे उहो बस में बीठो आहे ऐं मुख़्तलिफ़ रोड रस्तनि ते घुमंदो वञे थो। ॾाढो सुठो, ॿई सुठा वीडियोज़ ठहियल आहिनि। PTV ते छो जो ज़ाहिर आहे कहिड़ो स्लो थोरो ठहियल आहे PTV जी पॉलिसी जे हवाले सां। ॻाल्हि थो कयां मां त असां बि हाणे हिकु रस्ते ते आहियूं। ही रस्ता ही राहूं ही शामूं ही मंज़िलूं, दोस्त गॾु आहिनि। मज़ाक था कयूं। सोराब माशाल्लाह हर रूप में असांजो दोस्त बहितर आहे। बसि गैदरिंग में जो वेठा आहियूं तॾहिं ॻाल्हाइण लाइ असांखे खपनि। पोइ हाणे किथां स्टार्ट कयूं? असल मां थल ॿुधायां पियो थोरो शुरूआत में। अॼु दोस्त असां सां गॾु आहिनि। हैदर कादरी असां सां गॾु आहे। होजमालो जो तमामु ख़ूबसूरत होस्ट आहे, असांजो वर्सटाइल एक्टर आहे। मज़र सेठार बि असां सां गॾु आहे, जेको द नाइट शो कंदो आहे KTN ते। मां ॾिठो हूंदो अलीगुल मला त मूंसां गॾु हूंदो ई हूंदो आहे। ऐं हुनजो हथु तव्हां अॻियां हीअं ॾिसी रहिया आहियो, सम्झो नथा सम्झो त पोइ हे माज़ूर आहे ऐं माज़ूर आहे रूंडो थी वेठो आहे। हीअं अहिड़ी ॻाल्हि न आहे। असल में माइक्रोफोन हिन खे हथ में आहे ऐं हुन में ऑडियो बि अचे थो। पुठियां मां इहे टे जेको आहे तव्हां ॾिसंदा, इहे सम्झो मैन इन ब्लैक वारा टे एजेंट पोयां वेठा आहिनि। अलीगुल जहिड़ा दोस्त ख़बर तक़रीबन कीअं हूंदा आहिनि? कीअं हूंदा आहिनि? राति जो पीओ बटू चोरी करे सुबुह जो हुनखे चवंदा हा बाबा की ध्यानु हेठां पियो काढियो। जी दोस्तों, त इहे कुझु यादूं आहिनि, कुझु ॻाल्हियूं आहिनि, कुझु किस्सा आहिनि, कुझु कहाणियूं आहिनि। त इहो जेको गानो आहे ही शामूं ही मंज़िलूं, इहो गानो बि ईअं ई ठहियो हुयो ऐं शाइरी ईअं वेठे वेठे थी वई हुई। रियाज़ सुमरो पाण ॿुधायो असांखे। असलम तुंहिंजो साहब हुन सां गॾु हुयो त वेठे वेठे चयाऊं त कुझु शाइरी थी वञे यार। शाइरी ईअं ई थी वञे। शाइरी कहिड़ी आहे? इहा ई आहे, ही रस्ता ही राहूं ही शामूं ही मंज़िलूं, ही दोस्ती ही यारी, इहा ई त आहे ज़िंदगी। इहा ई त आहे ज़िंदगी। सॼे प्रोग्राम में इहा अचे थो तव्हांजो। ये बात है ये चीज़ आहे। तव्हां सॼो ॾींहुं भली TV ते वेठा हुजो पर कैमरा जी जेका बुख आहे न आर्टिस्ट मां वेंदी कोन्हे। सही बूथ बि बूथ हुजे कि हेॾो बूथ खणी वेठो थी। यकीन कर। असल में मां मोबाइल जो मुंहिंजे हथ में आहे न त वरी क्लोज़ मुंहिंजो ॾेई सघे थो, पर मां कोशिशि कयां थो सभई फ्रेम में हुजूं। जीअं तव्हां इहे आहियो हाणे ॾिसो। इहो बाक़ी असां जहिड़ो सोराब अंधा खयूं थो वञे। पिंदरा ई थो इहा ई बसि। रोक गाॾी कमदन में, रोक गाॾी कमदन में, कमंद पटींदासीं, कमंद खाईंदा हलो रस्ते में कमंद। हा बसि इहा ई त आहे ज़िंदगी। कोड वर्ड आहे जेको रोक गाॾी कमदन में। इहो जॾहिं बि इहो लफ़्ज़ इस्तेमालु करे थो न, रोक गाॾी कमदन में, ॿियो कुझु न मज़र सेठार मायूस थो थी वञे। दोस्तों, कुझु यादूं, कुझु ॻाल्हियूं, कुझु किस्सा, कुझु कहाणियूं, बसि इहा ई त आहे ज़िंदगी। ऐं नेक्स्ट वीडियो में वरी तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, कमेंट्स ॾियो ऐं शेयर कयो। वॾी महिरबानी।